मौलाना फज़लुर रहमान 27वीं आइनी तरमीम खे रद्द कंदे चयो आहे त हुकूमत वटि जाली अक्सरियत आहे। 27वीं आइनी तरमीम में अपोज़िशन खे नज़रअंदाज़ कयो वियो। ख़ैर मौलाना फज़लुर रहमान जी कहिड़ी बि सियासत हुजे पर ॻाल्हि ठीकु थो करे, ॻाल्हि ठीकु थो करे। ऐं 27वीं तरमीम ते मुल्क में वॾो इस्तराब आहे, वकीलनि जो एहतजाज आहे, अवाम जो एहतजाज आहे, सियासी पार्टियुनि जो एहतजाज आहे, कुझु जो जेकी हुन पासे गोल जे हुन पासे आहिनि या लाइन जे हुन पासे आहिनि। ॾिसो 27वीं तरमीम आहे छा? 27वीं तरमीम आहे त जुडिशरी खे पासीरो करणु, सगारो न करणु, कमज़ोर करणु, चंद माण्हुनि खे जे ज़ात में वाधारो अचणु, उनजी हैसियत में वाधारो अचणु। माण्हू जेके उहे माण्हू ख़ासि आहिनि, उहे मुल्क न आहिनि, मुल्क ही माण्हू आहिनि जेके 25 करोड़ आहिनि। हिकिड़ी शइ बि 27वीं तरमीम में 25 करोड़ माण्हुनि जे लाइ न आहे। न उनजी भलाई जी ॻाल्हि आहे, न उनजे बहितरी जी ॻाल्हि आहे, न उनजे कंहिं अहिड़े कम जी ॻाल्हि आहे जो चऊं त वाह 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 माण्हुनि खे फ़ाइदो थींदो। सो तंहिंजे करे उहा तरमीम में छा कंदे, ऐसे दस्तूर को सुबह बेनूर को में नहीं मानता वारी ॻाल्हि आहे। ॻाल्हि इहा आहे त इहो मुल्क ठहंदा न आहिनि, मुल्क हलंदा बि न आहिनि।